जी ख़बर है ये भी ख़बर है कि ये हुक्मरान जो है तमाम अवामी ज़िम्मेदारियों का हथ पिया खणनि हेल्थ का एजुकेशन का ट्रांसपोर्ट का हर वो सहूलत जी अवाम के मिलण खपे वो उनका खसीन पिया ये सॼी इन जी मरकज़ी पॉलिसी है। अवां जो मसलो भी उन्हीं में है। अवां सिर्फ पंहिंजे वास्ते न पिया वेड़ो अभी पूरे अवाम के वास्ते वेड़ो हिकड़े सिस्टम के खिलाफ अवाम के हक लाइ वेड़ो पियो। इन करे असी अवां सां कट्ठे आहियूं। जिंदाबाद असांजी कट्ठे असांजो कट्ठे हुअण जो भी मसलो न आहे। अवां असांजो मसलो खयो आहे यानी आम माण्हुनि जो मसलो खयो आहे। अगर एजुकेशन में असां हाई घोड़ा न कईसीं तो हुकूमत सफ़ा हथ खणी वेंदी। वो जेका गरीब ॿार आहिनि वो मुर्गो ही न पढ़ी सघंदा। जेका पैसे वारा प्राइवेट स्कूलनि में पढ़ाए सघनि था सिर्फ उन्हीं जा बच्चा पढ़ंदा। ही जेको प्रोपगंडो आहे कि हुकूमत सरकारी स्कूल कमज़ोर आहिनि ग़लति आहिनि। कुछ ख़राबियूं हर सिस्टम में आहिनि सरकारी स्कूलनि में भी आहिनि लेकिन सुठा उस्ताद सब जगह आहिनि हर जगह आहिनि। ॿियो सॼो मसलो उस्तादनि जो कोन्हे। सॼो मसलो माइटनि जो भी आहे हुकूमत जो भी आहे। हुकूमत सहूलत न ॾींदी स्कूल कीअं हलंदा। माइट तवजो न ॾींदा त कीअं बच्चा अॻियां वधंदा। ही मुंहिंजी घरवारी आहे। हिन पंहिंजे बच्चनि खे सरकारी स्कूलनि में पढ़ायो आहे। पुट जो हींअर सीए करे सिंगापुर में नौकरी पियो करे। धी जेकी आहे वो हिते पंहिंजो गवर्नमेंट कॉलेज आहे पंहिंजो छपारी पार्क जे साम्हूं उते प्रोफेसर आहे। तो ये सभु ग़रीबनि जा ॿार असां ॿई मज़दूर हुआसीं फैक्ट्री जा त असांजा ॿार भी पढ़ी करे तरक़ी करे सघनि पिया लेकिन प्राइवेट स्कूलनि जी फीस न ॾेई सघूं त न पढ़ी सघंदा। गवर्नमेंट स्कूल हुआ त पढ़ंदा। त ही जदोजहद खे जारी रखूं। पाण असीं तव्हां सां कट्ठे आहियूं। जॾहिं ज़रूरत हूंदी तव्हां सां अची शरीक थींदासीं ऐं ख़ाली विहण सां कम भी कोन हलंदो। जी साईं पीटीएलएफ जी वॾी तारीख़ है। उन वॾी जदोजहद कई है। हाणे मूंखे सिर्फ़ ये चवणो हो कि स्मूथली ईअं तहरीक न हलायो जीअं पाणी रुगो पियो वहे। जमहूरी जदोजहद असांजी पार्टी जो ज़्यादा वॾो मर्कज़ बलोचिस्तान में आहे। असांजे माण्हुनि खे रोज़ क़तल कनि था क़तल कराइनि था। हाँ ईअं इन लाइ कि जमहूरी जदोजहद छॾीनि पार्लियामेंट में वञणु छॾीनि बस रोड ते अचनि जबलनि ते वञनि ऐं फ़ौज सां विढ़नि ताकि असीं आसानी सां इन खे मारे सघूं। हाणे जेकी फ़ौज तयारु थी आहे हमेशह अंग्रेज़नि जे ज़माने खां पंहिंजे माण्हुनि सां विढ़ण लाइ उन सां अवाम कीअं विढ़ंदी आहे। अवाम उन सां सियासी मैदान में विढ़ी सघे थी जमहूरी मैदान में विढ़ी सघे थी फौजी मैदान में। पोइ जॾहिं अवाम विढ़ंदी त पोइ बांग्लादेश वांगी सूरत हाल पैदा थींदी। बलोचिस्तान जी अलाए छा सूरत थिए सिंध जी अलाए छा सूरत थिए। सिंध ऐं बलोचिस्तान जा माण्हू ऐं मुल्क जा माण्हू नथा चाहिनि कि फ़ौज सां झगड़ो थिए मगर ही जहिड़ो कंदा त माण्हू विढ़ंदा। अवां खे उस्ताद आहियो तव्हांखे कलम ई खणी विढ़णो आहे बंदूक खणी न विढ़णो। छो कि पाण पंहिंजी बचा ऐं पंहिंजी फतेह जमहूरी सियासी जदोजहद में आहे जेकी कलम सां विढ़बी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।